ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ दौलतपुर सफ़न का शेयर कंदा हलूं। दौलतपुर सफ़न में सीएम सिंध सैयद मुराद अली शाह ॻोठ रज़ा मोहम्मद ॾाहिरी पहुची वियो आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सरदार जान मोहम्मद ॾाहिरी जे चालीहे जी तक़रीब में शिरकत कंदो। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा हलूं तो प्रोग्राम में पीपी जे मौजूद एमपीए सरदार खान मोहम्मद ॾाहिरी जी सरदारी जी दस्तारबंदी के प्रोग्राम में सीएम सिंध सैयद मुराद अली शाह ख़ास मेहमान तौर शामिल थियो आहे। ख़बर के हवाले से अवां खे वधीक आगाह कंदा हलूं तो सिंध तोड़े ॿियनि सूबनि मां पीपी जा एमएनएस एमपीएस प्रोग्राम में शिरकत लाइ पहुची विया आहिनि। जी नाज़रीन, अहम खबर तव्हां सां शेयर कर रहा हूँ। दौलतपुर सफ़न में सीएम सिंध सैयद मुराद अली शाह ॻोठ रज़ा मोहम्मद ॾाहिरी पहुची वियो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सरदार जान मोहम्मद ॾाहिरी जे चालीहे जी तक़रीब में शिरकत कंदो। प्रोग्राम में पीपल्स पार्टी जे मौजूदा एमपीए सरदार खान मोहम्मद ॾाहिरी जी सरदार जी दस्तारबंदी के प्रोग्राम में सीएम सिंध सैयद मुराद अली शाह ख़ास मेहमान तौर शामिल थिया आहिनि। सिंध तोड़े ॿियनि सूबनि मां पीपल्स पार्टी जा एमएनएस एमपीएस प्रोग्राम में शिरकत लाइ पहुची विया आहिनि। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। यह ख़बर अवां सां दौलतपुर सफ़न का शेयर कंदा हलूं। सीएम सिंध सैयद मुराद अली शाह ॻोठ रज़ा मोहम्मद ॾाहिरी पहुची वियो आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सरदार जान मोहम्मद ॾाहिरी जे चालीहे जी तक़रीब में शिरकत कंदो। प्रोग्राम में पीपी जी मौजूद एमपीए सरदार खान मोहम्मद ॾाहिरी जी सरदारी जी दस्तारबंदी के प्रोग्राम में सीएम सिंध सैयद मुराद अली शाह ख़ास मेहमान तौर शामिल थियो आहे। सिंध तोड़े ॿियनि सूबनि मां पीपी जा एमएनएस एमपीए प्रोग्राम में शिरकत लाइ पहुची विया आहिनि। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कर रहा हूँ। दौलतपुर सफ़न में सीएम सिंध सैयद मुराद अली शाह ॻोठ रज़ा मोहम्मद ॾाहिरी पहुची वियो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सरदार जान मोहम्मद ॾाहिरी जे चालीहे जी तक़रीब में शिरकत कंदो।